सब खां पहिरीं वॉशिंगटन DC जे चैप्टर्स खे तमामु घणी मुबारकूं जो सिंधी कल्चर डे जी तकरीब अॼु थी रही आहे ऐं अदा सरफराज़ ऐं ॿियनि दोस्तनि सां गॾु ऐं नवनि जेके दोस्त आया आहिनि पंहिंजे कम्यूनिटी में रीजन में उन्हनि खे भलीकार ऐं असांजो हीउ जेको राज आहे सिंधियुनि जो इहो वधंदो रहे उन में इज़ाफ़ो थींदो रहे नवां नवां दोस्त अचनि ऐं सिंधी कम्यूनिटी जेको आहे जीअं ॿियनि इलाइक़नि में टोरंटो में ह्यूस्टन में ॿियनि शहरनि में वधे थी पई थी असांजे इलाइक़े में वधंदी रहे थी पई सो सिंधी कल्चर डे पाण साना जा जेके चैप्टर्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि में मल्हाईंदा आहियूं ऐं लास्ट ईयर बि पाण हिते कयोसीं ऐं अॼु मुंहिंजे ख़्याल में कैलगरी में बि सिंधी कल्चर डे मल्हायो पियो वञे ऐं पोएं हफ़्ते वॾो इवेंट हुयो पंहिंजे ह्यूस्टन में ऐं पंहिंजे टोरंटो में एडमिंटन में नेक्स्ट वीक जेको आहे शिकागो में सो इहे जेके मुख्य शहर आहिनि नॉर्थ अमेरिका जा कैनेडा जा ऐं US जा उन्हनि सभिनी में सिंधी कल्चर डे जेके आहिनि मल्हाया पिया वञनि गॾोगॾु तव्हां ॾिठो हूंदो त सिंध में बि जेको आहे ॾींहुं मल्हायो थो वञे मूं त वीडियोज़ ॾिठा पिए जापान में कल्चर डे मल्हायो वियो ऑस्ट्रेलिया में मल्हायो वियो इंग्लैंड में मल्हायो वियो सो हिन ॾींहुं वॾो हिकिड़ो कमाल कयो आहे यानी हिन ॾींहं जो कमाल इहो आहे जो माण्हुनि जा जीअं थैंक्सगिविंग डे आहे क्रिसमस डे आहे ईद आहे सभु ॾिहाड़ा कंहिं न कंहिं तरह सां तव्हांखे लॻे था मज़हबी आहिनि या सियासी आहिनि सिंधियुनि जो ॾींहुं हिकिड़ो आहे जेको न मज़हबी आहे न सियासी आहे फ़क़ति सकाफ़त ते ॿधल आहे उन में तव्हां हिंदू हुजो मुस्लमान हुजो शिया हुजो सुनी हुजो कुझु बि हुजो ज़ात कहिड़ी सां मुतालिक़ रखो पर हीउ ॾींहुं तव्हांखे पाण में ॻंढे थो उनजे करे हिन ॾींहं खे एकता डे बि चवनि था ॿधीअ जो ॾींहुं बि चवनि था त सिंधियुनि जी ॿधी जो ॾींहुं आहे ऐं कुझु दोस्त वरी जेके वधीक जीअं इवन अताला चवंदो आहे न असांजी हीअ क़ौमी ईद आहे माण्हू जीअं जोश जज़्बे सां नवां कपिड़ा वठे टोपियूं पाए साईं सलवार कमीज़ पाए ईद नमाज़ पढ़णु वेंदो आहे मतिलबु मूंखे यादि हो जीअं ॻोठ में वेंदा हुआसीं असां ईद नमाज़ पढ़ी बाबा वारनि सां सभई चाचा मासा त सभु पूरे अॼु ईअं ई थियो आहे जो सुबुह जी उथूं था पंहिंजे घरनि में सलवार कमीज़ पायूं था टोपियूं अजरक पायूं था सो हिन ॾींहं खे तव्हां सिंधियुनि जी क़ौमी ईद बि सम्झो ऐं साना जेका सिंधियुनि जी नॉर्थ अमेरिका जी वॾे वॾी तंज़ीम आहे बल्कि दुनिया में जेके सिंधी तंज़ीम उन्हनि सभिनी खां वॾे वॾी तंज़ीम साना आहे इहा पाण सभिनी जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे ऐं इहा उहा साना वॾी आहे तव्हांजे करे इहो तव्हांजो तावन आहे इहो तव्हांजी साना असांजो ॻंढापो आहे उनजे करे ई साना वॾी तंज़ीम आहे ऐं उहा उनजी जिथे बि फैलाव आहे चैप्टर्स आहिनि उहा उन ॾींहं खे मल्हाए थी छाकाणि इन ॾींहं खे इहो ॾींहुं असांखे पंहिंजी सुञाणप ॾिए थो असांखे पंहिंजी आइडेंटिटी ॾिए थो जेका बदकिस्मती सां पाकिस्तान जे अंदरि समहाव असांखां खसी वेंदी रही आहे तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं पाकिस्तान ठहियो त केतिरा सवें स्कूल हिननि कराची में सिंधी मीडियम स्कूल बंदि करे छॾिया हुया सिंधी ॿोलीअ ते पाबंदी हुई पाकिस्तान 1958 में जनरल अयूब खान जॾहिं 1 यूनिट ठाहियो सिंध अबॉलिश कयईं सिंध ख़तमु कयईं तव्हांखे ॿुधाईंदो साईं इकबाल तरीन साहिबु हुनजो छाकाणि 4 मार्च जी जदोजहद ऐं त सिंध जी यानी सिंधी हुजनि पंहिंजा बंगाली हुजनि बलोच हुजनि पश्तून हुजनि पंजाबी हुजनि अॼु बि पाकिस्तान दुनिया जो पहिरियों मुल्क आहे जिते उते ॻाल्हाए वेंदड़ ॿोलियुनि खे उहो मुल्क मञे कोन थो सिंधी इज़ नॉट वन ऑफ द ऑफिशियल लैंग्वेजिस इन पाकिस्तान वाई नॉट इंडिया में सिंधी सरकारी ज़बान आहे इट इज़ वन ऑफ द नेशनल लैंग्वेजिस इन इंडिया ऐं जेके पाकिस्तान जो सेनेट आहे इवन जेके सिंधी सेनेटर आहिनि उहे बि नथा कोन था पेश कनि सो तव्हां मूंखे ज्वाइन कयो अॼु वरी ऐं मां गुज़िरियल साल मुतालबो कयो हर साल मुतालबो कंदासीं त सिंधीअ खे पाकिस्तान जे क़ौमी ॿोलियुनि में शामिल कयो जंहिं ज़मीन ते मुल्क ठहियल आहे मुल्क किथे ठहियल आहे आसमान में त कोन्हे ठहियल ईस्टर्न यूरोप में त कोन्हे ठहियल सिंधु दरिया जे ॿिन्ही किनारनि ते ठहियल आहे राइट बैंक ते लेफ्ट बैंक ते उन्हनि किनारनि जे ॿिन्ही पासे जेके माण्हू रहनि था उहे पंजाबी हुजनि उहे सिंधी हुजनि उहे बलोच हुजनि उन्हनि जी ॿोलियुनि खां तव्हांखे इनकार छो आहे कहिड़ो मुल्क आहे दुनिया में जेको पंहिंजे धरती ते ॻाल्हाईंदड़ ॿोलियुनि खे न मञे छो त उन्हनि खे डप आहे त जेको ही असांखे क़ौमी धारा जेका हिननि जी आहे फ़क़ति उर्दू मीडिया हुजे सिंधी मीडिया त ख़बर आहे तव्हांखे यादि हूंदो न के ज़माने में PTV ते सिंधी ड्रामो अधु कलाक जो हलंदो हुयो
असांखे हिननि 40-50 सालनि जी सप्रेस कयो आहे। हीउ जेको तव्हांखे हाणे उभार नज़र थो अचे न सॼी सिंधिया में, सॼी दुनिया में सिंधिया खे छो था ॾींहुं मल्हाइनि? छो थो ॾींहुं मल्हायो वञे? जेके जिते रहनि था, जापान हुजे, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, टोरंटो, हिते ह्यूस्टन, छाजे करे आहे? इहो ही लाओ हुयो, ही जेका सप्रेशन हुई हिननि जी गुज़िरियल 50-60 सालनि जी सिंधी ॿोलीअ जी, सिंधी टोपीअ जी, ऐं जेके असांजे अॻीची में कराची में हिननि दहशतगर्द मढ़िया, तव्हांखे यादि हूंदो त कराची हैदराबाद में माण्हू सिंधी टोपी पाए अजरक पाए टिजंदा लिकंदा त मारे विझनि। हिननि जेको टेरराइज़ कयो असांजी क़ौम खे, असांजी लिबास खे, असांजी सकाफ़त खे, ही उन जे ख़िलाफ़ बग़ावत जी पुकार आहे। नेचुरल फिनोमेना आहे न, जंहिं ॻाल्हि खे जेतिरो तव्हां सप्रेस कंदो वो ओतरी वधंदी। हिननि पूरी कोशिश कई त सिंधनि खां उनजी शिनाख्त ख़त्म कयूं। ये सारे ईअं जीअं साईं कुरैशी साहब चयो त आप पाकिस्तानी क्यों नहीं है? हम पाकिस्तानी हैं क्यों नहीं है? हम मुसलमान हैं क्यों नहीं है? हम हिंदू हैं क्यों नहीं है? हम सिंधी भी हैं, उस पर आपको तकलीफ क्यों होती है? हिननि खे डप इहो आहे, खौफ़ इहो आहे त जेको ही ठाहियो वेठा आहिनि इस्तेसाल जो, फुलट जो, ऐं मूं हिकिड़ो द न्यूज़ में आर्टिकल लिखियो हुयो, मूं शेयर बि कयो वाशिंगटन ग्रुप ते, कल्चर इज़ पॉलिटिक्स। सकाफ़त उन क़ौम जी हलंदी जंहिं वटि ॿोली हूंदी, ऐं असांखे पंहिंजी ॿोली बचाइणी आहे। ऐं मूंखे इहो ॿुधाए तव्हांखे ख़ुशी थिए थी, जेके बि ख़ासि तौर ते सिंधी फैमिलीज़ अॼु वेठियूं आहिनि, त साना तरफ़ां असां ऑनलाइन सिंधी लैंग्वेज जो कोर्स शुरू कयो आहे। तव्हांजा ॿार जेकॾहिं घर में सिंधी न पिया पढ़नि, 1.5 साल थियो आहे, उहे असां जेको आहे ऑनलाइन सिंधी लैंग्वेज जो कोर्स पिया करायूं ॿारनि खे। अदा जेको आसिफ डालपुर आहे उनजा ॿार पढ़नि था पिया। सो तव्हांजो को नंढड़ो नंढड़ी जेकॾहिं सिंधी सिखणु चाहे थो, बल्कि उन में त हाणे शिकागो जो जेको अंग्रेज़ फनकार आहे उहो बि सिंधी पियो सिखे। सो असांखे इहा सर्विस आहे जेका साना तव्हांखे ॾिनी मुफ़्त में, रजिस्टर करायो। अदा